بسم الله الرحمن الرحيم. وما أريد أن أخالفكم إلى ما أنهاكم عنه إن أريد إلا الإصلاح ما استطعت وما توفيقي إلا بالله. صدق الله العلي العظيم. درود الشريف قرآن. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. الله تبارك وتعالى इन आयत जे अंदरि हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे उन नसीहत वारे गुफ़्ते खे बयानु फ़रमायो आहे जेको हज़रत शुएब अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे चयो हो। उन वक़्तु क़ौम जे माण्हुनि खे चयईं, जॾहिं क़ौम जे माण्हुनि खे शुएब अलैहिस्सलाम इब्तिदा में शुरूआत में नसीहत करे पियो त बाबा माप ऐं तौर में खोट न कयो, अल्लाह ताला मना फ़रमायो आहे ऐं तव्हांजी आदत आई आहे कंहिंखे ॾियो था त खोटाए ॾियो था, जंहिंखां वठो था त वधाए वठो था, माना अहिड़ी तराज़ूअ में टल था कयो। जॾहिं ॾियो था त वट वारे पासे ॾांहुं वज़न हल्को ऐं जंहिं शइ ॾांहुं सामान तुरियो था उतां का न का शइ तराज़ूअ में चंबड़ाए छॾियो था। जॾहिं वरी तव्हां वठो था पाण त वज़न तव्हांजो ॻरो आहे, शइ वरी हलकड़ी थी पए त घणी थी अचे, वज़न वारे पासे खां का शइ चंबड़ायो था, मतिलबु पंहिंजी का टल रखंदा। जे माप वारी शइ हूंदी गज़नि सां माप बि त उन में गज़ पंहिंजो ठाहींदा, चालाकीअ सां सिरकाए वधाए वधाए मापींदा, मतिलबु ॾींदा त खोटाए ॾींदा, वठंदा त वधाए वठंदा। शुएब अलैहिस्सलाम जॾहिं हुनखे चयो त अल्लाह ताला इहा शइ मना फ़रमाई आहे, खोट करणु हराम आहे, अल्लाह ताला मना थो करे, त क़ौम जे माण्हुनि छा चयोसि? قالوا يا شعيب أصلاتك تأمرك أن نترك ما يعبد آباؤنا أو أن نفعل في أموالنا ما نشاء إنك لأنت الحليم الرشيد. तूं त वॾो बुर्दबार आहीं, कारोबार बि करीं थो ऐं तोखे कुझु वधीक खपे बि नथो, सॼो ॾींहुं महिनत बि करीं, महिनत में तोखे मिले बि कुझु न, थोरे घणे ते राज़ी थो थी वञे, वॾो बुर्दबार आहे। शुएब अलैहिस्सलाम उनखे जवाब में छा चयो? मां उरीदु अन उख़ालिफ़कुम इला मा अनहाकुम अन्हु, मां तव्हांजी मुख़ालिफ़त करणु नथो चाहियां। इन उरीदु इल्ला इस्लाह मस्तताअतु, मां पंहिंजे तौफ़ीक़ मुताबिक़ तव्हांजी इस्लाह करणु चाहियां थो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह, ऐं तौफ़ीक़ त अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलंदी आहे। जंहिंखे ॾे दीन ते हलण जी तौफ़ीक़ अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलंदी आहे, अहकामनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलंदी आहे। उहो जंहिंखे ॾे, पोइ तव्हां जेकॾहिं तौफ़ीक़ नथा तलब कयो तव्हांजी मर्ज़ी, मूंखे त खपे थी। इहो जवाबु ॾिनई। तौफ़ीक़ हिकु अहिड़ो लफ़्ज़ चयईं जंहिं ते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, दुनिया जे अंदरि कोई माण्हू नमाज़ पढ़ंदो आहे त बि अल्लाह ताला जी हुनखे तौफ़ीक़ हूंदी आहे। कोई कारोबार हलाल तरीक़े सां कंदो आहे, इहा बि अल्लाह ताला जे तरफ़ खां हुनखे तौफ़ीक़ मिलंदा। कोई रोज़ो रखे थो, अल्लाह ताला जी तौफ़ीक़ अथसि। कोई तिलावत इस्तिग़फ़ार तस्बीहात घणे मिक़दार में करे थो, नवाफ़िल पढ़े थो, अल्लाह ताला जी तरफ़ खां तौफ़ीक़ अथसि। कोई मस्जिद मदरसे खे तामीर करे थो, ठाहे थो, ताम करे थो, अल्लाह ताला जी तरफ़ खां तौफ़ीक़ अथसि। इन तौफ़ीक़ ते बुज़ुर्गनि अहिड़ा त मिसाल ॾिना आहिनि। अल्लाह ताला कंहिं बहाने खे तौफ़ीक़ ॾींदो आहे महिनत जी, माना कंहिंखां महिनत जो कमु वठंदो आहे, कंहिंखां पैसे ॾोकड़ जो कमु वठंदो आहे, कंहिंखां वरी संभाल जो कमु वठंदो आहे, कंहिंखां वरी ज़ुहद ऐं तक़वा जो कमु वठंदो आहे। तौफ़ीक़ सां जंहिंखे जेका शइ पंहिंजे मर्ज़ीअ सां चाहींदो आहे हुनखे ॾींदो आहे। ईअं पुराणे ज़माने में हिकिड़ा 3 दोस्त हुया, उहे पाण में बहस कंदे कंदे इन ॻाल्हि ते अचे पहुता त हिन दुनिया में अल्लाह जे नाले ते माल लुटाइण वारा माण्हू घणा ई आहिनि, पर अब्दुल्ला बिन जाफ़र खां वधीक केरु कोन्हे। ॿिए दोस्त चयसि न न, कैस बिन साद खां वधीक केरु कोन्हे। टे वरी चयोसि तव्हांखे अञा ख़बर ई कान्हे, अराबा जेको आहे उहो सभ खां वधीक सख़ी आहे। इहे 3 दोस्त पाण में अटकी पिया। हुन चयो न, अब्दुल्ला बिन जाफ़र वॾो माल ख़र्च कंदो आहे, अल्लाह ताला हुनजो माल क़बूलियो आहे पंहिंजे राह में। ॿिए चयोसि तोखे न आहे ख़बर आहे, टे चयोसि तोखे न आहे ख़बर आहे। ईअं अहिड़ीअ तरह सां बहस में इख़्तिलाफ़ में हिक ॿिए सां जकड़जी विया।
हिकिड़े चौथे दोस्त हुनखे चयो चङो हाणे बहस न कयो, तव्हां टई वञो पंहिंजे पंहिंजे नाले वारे सां, जेको जंहिंजो नालो वठे थो उहो हुन ॾे वञे, पोइ हुनखां घुरी अचे कंहिं तरीक़े सां। बाबा मां मुसाफ़िर आहियां, सफ़र ते वञणु थो चाहियां, सवारी बि कोन्हे, सफ़र जो सामान बि कोन्हे, मूंखे ताउन कयो त मां पंहिंजो सफ़र जारी रखी सघां। ईअं चई करे टई वञी हुननि खां घुरो, ॾिसूं केरु थो कंहिंखे घणो ॾे, ख़बर पइजी वेंदी। हिकिड़ो आयो अब्दुल्ला बिन जाफ़र वटि, इत्तिफ़ाक़ सां उन वक़्तु अब्दुल्ला बिन जाफ़र सवारीअ ते पेर रखी मथे चढ़े पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ग़ालिबन सौट आहे अब्दुल्ला बिन जाफ़र। हुन चयोसि त यार मां सफ़र ते पियो वञा, तूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट बि आहीं, मूंखे ॾाढी ज़रूरत आहे सवारीअ जी, सामान जी, मूंखे कोन्हे को, मुंहिंजो ताउन कर, मां सफ़र जारी रखां। अब्दुल्ला बिन जाफ़र छा कयो, उहा सॼी सवारी सामान सूदी हिन जे हवाले कई, वठी इहा तूं वञ। हुनजो सवारी हथु कई, बहितरीन उठ हो, उन ते क़िस्म क़िस्म बहितरीन चादरूं हुयूं रखियल जेके अॻिते वञी करे खपाइण जे कमु अचनि हा, ऐं उन ते 1000 दिरहम थेलीअ में रखियल हा, तलवार हुई बहितरीन, उन जे मथां कजाओ सजायो रखियो पियो हो। इहो हथायोसि काए आयो। ॿियो दोस्त हुयो कैस बिन साद वटि, उहो सुतल हो, दरवाज़ो खड़काई, हुनजी बानी निकिती, चईंसि मां मुसाफ़िर आहियां, सफ़र जे लाइ कुझु कोन्हे, कुझु ॾियो त सफ़र जारी रखी सघां। बानी वई घर, चईंसि मालिक पाण सुतो पियो आहे, जेको सखी आहे माण्हुनि खे ॾींदो आहे, पर मूंखे इजाज़त आहे मां तुंहिंजो कुझु न कुझु कयां थी। वई त 700 दिरहम थेलीअ में विझी खणी आई, चाबी ॾिनईसि, इस्तबल जी चाबी ॾई, हिते असांजा उठ बीठा आहिनि, जहिड़ो तोखे उठ बहितर सवारीअ लाइ लॻे उतां खण, ऐं ही बाना आहिनि, इन्हनि मां हिकिड़ो बानो बि ख़िदमत जे लाइ खण। इहो खणी आयो। कैस बिन साद उथियो, पुछईंसि त हे सामान कोन थो नज़र अचे, हिते पैसा रखियल आहे। चईंसि हिकिड़ो साहिल आयो, मूं हुनखे ॾिनो। चईंसि सुठो कई। वरी होॾां टियों शख़्स अराबा ॾांहुं वियो, उनखे चईं, उन ॾे जॾहिं उनजे साम्हूं थियो त ॾिठईं त उन वक़्तु बिल्कुलु ज़ईफ़ पोड़ो थी चुको हो, कमज़ोर, ॿिनि बाणनि जे सहारे सां अचे पियो, टेक सां अचे पियो। हिन चयोसि त मां मुसाफ़िर आहियां, कुझु कोन्हे को, मूंसां ताउन कयो, मां सफ़र जारी रखी सघां। हुन छा कयोसि त काश मूं वटि मिल्कियत हुजे हा, सभु ॾेई छॾियां, पर तूं अहिड़े वक़्त ते आयो आहे जंहिं वक़्तु अराबा जा हथ ई ख़ाली आहिनि, न घर में कुझु अथसि, न हिन महिल कुझु आहे सवाइ इन्हनि ॿिनि बाननि जे। मुंहिंजे ज़िंदगी जे शाहूकारीअ शायदि मोट खाधी आहे, माना हुनजा ग़रीबाना हाल आहे। चईंसि हे ॿई बाना तूं वटि। हुन सुवालीअ शख़्स अजब मां चयोसि न न, इहे बाना तोखां वठी तोखे सफ़ा ईअं बेसहारो करणो नथो चाहियां। चईंसि न जा वटि, इहा वरी इन्हनि ॿिन्हिनि खे मां पोइ आज़ादु थो कयां अलाह जे नाले ते बसि। पोइ हुनखे वठणा पिया, वठी ॿई आया। चोथे दोस्त हिननि टिनिनि जो फ़ैसिलो कयो त तव्हां टिनिनि दोस्तनि मां अराबा जे नाले सां जेको सखी आहे उहो वधीक, छो त हुन वटि इहो ई हुयो, उहो ॾेई छॾियईं। चवण जो मक़सदु आहे अल्लाह तबारक व तआला जंहिं बाने खे जंहिं शइ जी तौफ़ीक़ ॾींदो आहे उनजी उहा शइ क़बूल कंदो आहे। ताज़ो कुझु चंद सालनि जो वाक़ियो आहे, लाहौर जे गुलबर्ग जे इलाइक़े में मस्जिद सोढ़ी थी वई। साथियुनि जो मशवरो चयो त कुझु कुशादो कजे भला, पर उन कुशादे करण में विच में हिकिड़ो दुकान ऐं भांडो अचे पियो। चयूं त चलो इन दुकान ऐं भांडे वारे सां मिलूं था, रक़म ॾेई करे हिन खां वठी मस्जिद कुशादी था कयूं। जॾहिं ॿाहिरि निकिता ॿ साथी, त उनखे ख़बर पई त इहा मादरन हिकिड़ी ख़ातून आहे, औरत आहे, इहो उनजो आहे, उनखे पंहिंजे पीउ ॾाॾे जे विरासत में इहो हिसो मिलियो आहे। हीअ वञी करे हुन सां मिलिया, उनखे चयूं त असांखे इहो दुकानु खपंदो आहे। हुन चयो त मूंखे हिन जी काफ़ी सारी वसवाड़ मिलंदी आहे, मूंखे खापाइण जो लाचार कहिड़ो आहे, ऐं मूंखे का अहिड़ी ज़रूरत बि कान्हे का, मां कोन खपाईंदुसि। मोटी आया, वरी सोचूं यार असां हुनखे ॾसियो हुजे त कोन त असां इहो मस्जिद जे लाइ था वठणु चाहियूं, मस्जिद को शादी कंदासीं। मोटी आया, उन औरत खे चयूं त असां माफ़ कजो विसरी वई असां सां ॻाल्हि, मस्जिद खे कुशादे करण जे नियत सां असांखे इहो खपे थो। हुन चयो त अच्छा, पोइ हिनजी रक़म त वॾी आहे, चई असां बि वापारी आहियूं, ख़रीद करणु चाहियूं था,
तव्हां जेका रक़म लिखो ॿुधायो ज़बान सां। चईंसि हिन जी रक़म तमामु वॾी आहे, तव्हां ॾेई कोन सघंदव। हिकिड़े वापारी खीसे मां चेक कढी हुनजे अॻियां रखो, रखी करे चईंसि रक़म लिखणु तुंहिंजो कमु आहे, हिन ते साइन करणु मुंहिंजो कमु आहे, जेका वणे लिख। चेक रखीसि, जेका वणे रक़म लिखोसि। हुन वरी ताक़ीद कयोसि, मां जेका बि लिखां, जेॾो वॾो अंग लिखां, चईंसि मां बि वापारी आहियां, जेको वणे लिख। हुन औरत हुन खां कलम वरितो, चेक खणी हथ में कयईं, पनो सिधो करे हथ बि रखियईं, बीहजी वई। सोचे सोचे चेक खे बंदि करे कलम ऐं चेक वापसि कयईं। हिननि चयो छो इरादो मटिजी वियो छा, वरी खपाइण नथा चाहियो छा? चई इरादो वाकई मटिजी वियो, बसि तव्हां खणो वञे मस्जिद जे कमु वञी। हाणे छा दुकान, केॾी वॾी प्रॉपर्टी, केॾी वॾी ज़ोर ज़बरदस्ती, पर अल्लाह ताला जेकॾहिं कंहिंजो क़बूल थो करे त चवण जो मक़सदु आहे त अल्लाह ताला हिन दुनिया जे निज़ाम खे हलाइण जे लाइ कंहिंजी महिनत क़बूल ईंदो आहे। जीअं इहे वापारी ॿ महिनत करे हुन खां वठण विया, कंहिंजी दौलत क़बूल कंदो आहे, कंहिंजी संभाल क़बूल कंदो आहे। दीन हिन दुनिया में ईअं हिसे सां विरासत सां अल्लाह तबारक व तआला क़बूल ईंदो आहे। पोइ कंहिंखां कहिड़ी शइ, कंहिंखां कहिड़ी शइ। अल्लाह ताला तव्हां असां खां बि दीन जी ख़िदमत जो कमु वठे पियो। अल्लाह ताला शल क़बूल बि फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बि बनाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।